नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ मजीदन मां खंभे गुम कयलनि जे बाज़ाबिया लाइ गुलाम शबीर बुर्दी, हक नवाज़ पलह, अब्दुल्ला पलह, अनीस आराइन, रिज़वान बुर्दीअ जी अमड़, ज़ुबैदा निगाह पलह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लापता रिज़वान बुर्दी, हैदर पलह, ज़ाहिद मरीअ खे खंभे गुम करण ख़िलाफ़ नुसरत केनाल जे पुल ते निटण उस में हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वारसनि ॿुधायो त असांजे नौजवान खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। घरनि में घिरी चादर चौदीवारी जो तक़दुस पैमाल कंदे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। पुलिस कुझु करण लाइ तयारु न आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां घुर कयूं था त नोटिस वठी खंभे गुम कयल नौजवाननि खे आज़ादु कयो वञे।